एक बार हिकिड़े कथा में वेठा हुया तो हिकिड़ा महात्मा भक्ति कराए रहा हुया। उन्हनि यही वचन ॿुधाया भीष्म पितामह जा कि 12 साल कोई नेम पकड़े तो भगवान साक्षात दर्शन ॾींदा आहिनि, जरूर दर्शन ॾींदा आहिनि। हिकिड़े भक्त ई ॻाल्हि ॿुधी वरिती, ॾाढो सुंदर उन्हनि जो चरित्र ईंदो आहे भक्त चरितांग में। उन्हनि जो नालो बि हुयो कृष्णदास। चओ हरे राम, है न। महात्मा उहे कृष्णदास ॾाढा दरवेश थिया उहे। उन्हनि इहो वचन ॿुधी वरितो त बसि उन ॾींहुं मन में ठाने वरितो कि हाणे मां बि हिकिड़ो नियम पकड़ींदुमि। नंदगांव में रहंदा हुया, वृंदावन में, नंदगांव में, ब्रज में रहंदा हुया। सोचूं कहिड़ो नियम पकड़िया त साम्हूं उन्हनि जे नंद भवन भगवान जो मंदिर। सोचूं मां रोज मंदिर वेंदुमि, 12 साल कुछ भी थिए रोज मंदिर वेंदुमि, भगवान जे लाइ पंहिंजे हथनि सां गुलनि जी माला ठाहींदा, उहे माला उन्हनि खे पाईंदा। नियम शुरू थियो ॾाढी प्रेम में। अरे अञा 12 साल पूरा पिया आहिनि, पर उमंग इहो हुई कि बसि 12 सालनि खां पोइ मूंखे भगवान जा दर्शन थींदा, भगवान जरूर दर्शन ॾींदा। इन प्रेम में हिकु हिकु ॾींहुं ॾाढे भाव सां उन्हनि गुज़ारियो। रोज मंदिर वेंदा, रोज भगवान खे निहारे रोंदा हुया, रोज माला पाए करे धीरे सां भगवान जे कन में चवंदा, प्रभु महीनो गुज़री वई, हाँ महीनो गुज़री वई, बाक़ी 11 साल 11 महीना। वरी 6 महीना गुजरन तो प्रभु 6 महीना गुजरी वे, बाकी 11.5 साल, 2 साल 5 साल गुजरिया, बाकी प्रभु एतरा। हाणे तो एडो प्रेम वधी वियो, अची भगवान के चवण लगा, प्रभु बस महीनो बाकी थई। विच में कई कठिन परीक्षाऊं थियूं, पर एक ॾींहुं भी उन्हनि छुट्टी न कई, एक ॾींहुं भी छॾियो न मंदिर वञण, एक ॾींहुं भी भगवान की माला पाइण उहो छॾी न। प्रभु हाणे 1 महीनो, हाणे तो रोज जेॾी महिल मंदिर अचनि तो नचंदा अचनि, ॻाईंदा अचनि। कोई पुछंदो, भाई भगवान एडो खुश छो तो लगे, महात्मा संत एडो खुश छो तो लगे? जी बस बाकी महीनो बचो आ भाई, हाँ बाकी महीनो बचो आ, भगवान दर्शन ॾींदा। ॾाढो गदगद। हाणे भगवान खे चवण लगा, प्रभु बस बाकी 1 ॾींहुं बचो अथई, बस सुभाणे ॾींहुं आख़िरी अथई, पूरा 12 साल थींदे। पोइ 3 ॾींहं खां 13 साल शुरू थींदी। भगवान कृपा कजें, दया कजें। आखिरी ॾींहुं आया मंदिर भगवान जो दर्शन करण जे लाइ, भगवान खे माला पातऊं, अखियुनि में झरझर आंसू, भगवान खे हथ जोड़े चवनि था, प्रभु 12 साल पूरा थिए, सुभाणे 13 साल शुरू थियण वारो अथई, भगवान कृपा कजां। ऐं अगरि तुंहिंजे भक्तनि जा वचन सचा आहिनि, सत्संग जा वचन सचा आहिनि, त मूंखे दर्शन ॾिजां। ॾिस मां 1 ॾींहुं बि छुट्टी न कई में थी, ऐं 1 ॾींहुं बि मुंहिंजो प्रेम घटिजो न आहे, उल्टो वधियो ई आहे। प्रभु दया करणी पवंदो, तव्हांखे करुणा करणी पवंदो, दर्शन त ॾियणो पवंदो। अॼु मां आयो मां थी, सुभाणे मां न ईंदोमांव, सुभाणे तव्हांखे अचणो पवंदो। ऐं जी अगरि सुभाणे तव्हां न आयो, भक्त धमकी बि ॾींदा आहिनि भाई, हाँ जी प्रभु अगरि सुभाणे न आयो त पोइ कॾहिं मां तव्हां वटि न ईंदोमांव। चओ हरे राम, पोइ मां कॾहिं तव्हां वटि न ईंदोमांव, सुभाणे तव्हांखे अचणो पवंदो। मां पंहिंजे घर में पूरी तैयारी करे रखंदुमि, सभु व्यवस्था करे रखंदुमि, प्रभु तव्हांखे अचणो पवंदो, दर्शन ॾियणो पवंदो। एतिरो चई प्रार्थना करे संत हली विया। रात भर निंड न आई, रात भर, छो जो भरोसो हुयो, विश्वास हुयो। ऐं जी 12 साल नियम निभायो हुजे, उनखे भरोसो कीअं न हूंदो भाई, उनते विश्वास, उनखे विश्वास कीअं न हूंदो। रात भर आराम ही न थियो, निंड ही न थी, कीर्तन भजन हलंदो रहियो, ऐं अखियुनि में आंसू कि सुभाणे प्रभु जा दर्शन थींदा, सुभाणे भगवान जा दर्शन थींदा। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह जो तुरंत उथिया, माला तैयार कयूं कि भगवान ईंदा त भगवान खे माला पाईंदुमि, ऐं 56 भोग भगवान जे लाइ तैयार कयूं। वरी चयूं मतां न घटि पइजे, मतां भगवान पूरी टोली सां गॾु न अचनि, हाँ ग्वाल बाल बि गॾु न अचनि, त ॿियो बि तैयारी कयूं, प्रसाद जी व्यवस्था कयूं। वरी लॻो न इहे बि मतां घटि न थियनि, मतां कोई गोपियूं वोपियूं बि हली अचनि भगवान सां प्रेम में, वरी तैयारी कयूं। वरी सोचो हे बि घटि न पइजी वञे, मतां कोई देवी देवता बि हली अचनि, भई भगवान था अचनि त उन्हनि सां गॾु असां बि दर्शन करे वठूं। अञा तैयार कयूं, भंडारो कंदा विया, तैयार कंदा विया कि भगवान ईंदा ईंदा, भगवान ईंदा, दर्शन ॾींदा। मंझंदि थी वई, 12 थी विया, भगवान न आया। वीचार कयूं कि मतां हाणे सुबुह जो भगवान जी आरती वारती थी हूंदी, मंदिर में पंडित जी आरती कंदा हूंदा, तो भगवान भी थोड़ो थकजी पिया हूंदा, आराम कंदा हूंदा, शाम जो जरूर ईंदा भगवान।
शाम जो जरूर दर्शन ॾींदा, पर शाम थी वई, संध्या थी वई, भगवान ना आया। संत जो भाव ॾिसो, भक्त जो भाव, चवनि था लॻे तो भगवान खे ॾाढा कम हूंदा भाई, हाणे शाम थी आ, संध्या थी आ, त मतां भगवान गायूं चारण वियो हुजे, गऊ चारण करण वियो हुजे, थोड़ी देर में अची वेंदा भगवान, बस थोड़ी देर में ईंदा। रात थी वई, अंधेरो थी वियो, भगवान ना आया। चओ हरे राम। तॾहिं बि मन खे दिलासो था ॾियनि कि बस बस हाणे त रात थी वई आहे, हाणे त मंदिर बि बंदि थी वेंदा, भगवान खे बि शयन कराए सभु पुजारी पंहिंजे पंहिंजे घर हली वेंदा, हाणे भगवान पक पोइतों जे रास्ते खां हली ईंदा, हाणे त बस मूंखे चिंता करण जी जरूरत न आहे, इंतजार ख़त्म थियो, हाणे भगवान थोड़ी देर में जरूर ईंदा। ॾिठो 9 थी विया आहिनि भाई, हा हाणे भगवान खे आराम कराए छॾींदो, भगवान हली ईंदा, पर भगवान न आया। चओ हरे राम। प्रभु न आया। हाणे भक्त रोअण लॻो, भगवान खे चवण लॻा, छो प्रभु, तव्हांजो नालो त करुणा निधान आहे, तव्हां त सभिनीनि ते कृपा कंदा आहियो, मेहरबान तव्हांजो नालो आहे, मेहरबान तव्हांखे भक्त चवंदा आहिनि, करुणा निधान चवंदा आहिनि, उहे नाले जी तव्हांखे लज न रखणी आहे। भगवान खे था चवनि, मां 12 साल तव्हां वटि आयुमि, तव्हांखे हिकु ॾींहुं अचण में तकलीफ़ थी थिए। ये शब्द भक्त जा, 12 साल मां बिना कोई बहानो करे तव्हां वटि रोज आयुमि, पंहिंजो नेम निभायो, इन जे ख़ातिर कि 13 साल जी शुरूआत में मूंखे तव्हांजा दर्शन थींदा, पर तव्हां मुंहिंजे लाइ हिकु ॾींहुं नथा कढी सघो। भगवान, मां हेॾी तयारियूं कयूं आहिनि, कंहिंजे लाइ? एॾो प्रेम मां तव्हां सां कयो प्रभु, अॼु तव्हां दर्शन न ॾिनो आहे भगवान। बस हाणे त क्रोध अची वियो, संत खे गुस्सो अची वियो, नाराज थी विया भगवान सां, चवंदा बस हाणे प्रभु बस हाणे तुंहिंजी भक्ति छॾीसे। कहिड़ो फ़ाइदो आहे तुंहिंजी भक्ति करण सां, जॾहिं तुंहिंजे संतनि जा ई वचन तूं सत्य नथो करे, त पोइ कहिड़ो मतिलबु तुंहिंजी भक्ति करण, बस तुंहिंजी भक्ति छॾीसे। उहो जेको 56 भोग ठाहिया हुयूं, भंडारो ठाहियो हुयूं, उहो कंहिंमें चङी तरह बंदि करे, पैक करे, लपेटे करे हिकिड़े बर्तन में उहो माला बि खयूं, चयूं बस हाणे तुंहिंजी भक्ति न कंदासीं। ऐं जॾहिं भक्ति न करणी आहे त तुंहिंजे मंदिर जे साम्हूं रहण जो मतिलबु बि न आहे। नंद बाबा जो ये भवन जेको आहे, नंद महल, नंद गांव, मां सभु छॾे थो वञा। संत चवण लॻा, मां सभु छॾे भगवान अॼु हली थो वञा। ऐं कहिड़े तरफ़ विया? बरसाने जे तरफ़ हली विया। चओ हरे राम। जे तरफ़ बरसाने रस्तो पवंदो आहे वृंदावन खां, नंद गांव खां, उन तरफ़ अॻिते वधी विया। रात जो अंधेरे में संत वधी विया अॻिते, ऐं रास्ते भर भगवान खे चवण लॻा कि प्रभु तूं ठीक न कयो, भगवान तूं ठीक न कयो, अजाई मां तुंहिंजी भक्ति कई, 12 साल अजाई गंवाए छॾिया। रोअंदा रहनि कि प्रभु तूं ठीक न कयो, तूं ठीक न कयो। एतिरे में न साम्हूं हिकिड़ो गायुनि जो झुंड पियो अचे, कई गायूं अचनि पियूं, त हिकिड़ो गांइ चराइण वारो नंढो बालक बि हुयो। चओ हरे राम। उहो बि लठ पकड़े ऐं गायुनि खे हकलींदे हकलींदे अचे पियो, त ॾिठी भई साम्हूं महात्मा बीठा आहिनि। चई बाबा जी थोरो साइड थियो। बाबा जी जो ध्यानु न हो त भगवान खे था ॻाल्हाइनि। अरे थोरो परे थियो, परे थियो, गांइ कोई थूणो न हणियो तव्हांखे भाई, परे थियो, परे थियो। आख़िर सुध बुध न हुई त उन बाल गोपाल जेको हुयो उहो बालक उन तुरंत उन खींचे वरितो। बाबा जी ध्यानु त ॾियो, एॾी गायूं थी अचनि, साम्हूं रस्तो तव्हांखे किथे नज़र अचे तो? दूर दूर तक केवल गायूं गायूं अथव। थोड़ी देर बीह रहो, हे हली वञनि, पोइ तव्हां पंहिंजी यात्रा कजो। चई घणी देर लॻंदी भाई? चई थोरो समय त लॻी वेंदो। कंहिंजी गायूं आहिनि एॾियूं? चई नंद बाबा जी गायूं आहिनि। चओ हरे राम। हाँ, नंद बाबा जी गायूं आहिनि। अच्छा, घणो समय लॻ? चई ॾाढो समय लॻंदो, थोड़ी देर हिते वेही रहो, मूंसां थोड़ी ॻाल्हियूं कयो। चओ हरे राम। हल भाई तूं वे भला। सभु परिचय वरिचय थियो। वो बालक पुछण लॻो, बाबा जी तव्हां काॾे था वञो? चई बस निकितो आहियां, जाते मंजिल वठी वई, बरसाने जी तरफ़ निकितो आहियां, जाॾे मंजिल वठी वई। अच्छा, ये शुद्ध घीअ जी ॾाढी बढ़िया ख़ुशबू थी अचे, तव्हां वटि थैले में छा आहे? थैले में छा रखियो अथव? चई भाई हिन में भोजन आहे, 56 भोग आहे। चई कंहिंजे लाइ? चई छॾ भाई न पुछ। अरे ॿुधायो त सही। चई हो जेको मथे वेठो आहे न, टिनिनि लोकनि जो मालिक, जेको मालिक तो चवाए पाण खे, ऐं भक्त वत्सल भगवान चवाईंदो आहे, भावग्राही जनार्दन जंहिंजो नालो आहे,
हा हा उन जे लाइ ठाहिया हुया, मां सोचियो हुयो 12 साल नियम कंदुमि त भगवान दर्शन ॾींदा, पर हो त छलिया निकितो, उहो त आयो ई कोन। हेॾी सभु तैयारियूं कयूं ऐं उहो त आयो कोन। वो बाल गोपाल चवण लॻो, अरे वो ईअं ई अथई, छॾेसि हुनखे, वो ईअं ई अथई, असांखे ख़बर आहे न, असां बि त ब्रज जा था रहूं न भाई, वो भगवान ईअं ई अथई, हुनखे छॾेसि। हिकु कमु कर, हाणे एॾो सभु ठाहियो अथई, इन जो छा कंदे? चई काॾे वञी करे वेही करे आराम सां मां ई खाई वेंदुमि। चई बाबा अकेले छो खाईंदे, मूंखे बि खाराए। चओ हरे राम, अकेले छो खाईंदे, मूंखे बि खाराए। चई हा भाई ठीकु आहे, अकेले त मां खाई बि कोन सघंदुमि, तूं बि खा। वे खोल बाबा, खोलियऊं 56 भोग ऐं पहिरियों संत जी पाण खाधो, पोइ बाल गोपाल खे जेॾी महिल खाराइण लॻा, चई भाई तूं बि खा। चई मुंहिंजा हथ जेके न गोबर में पूरा भरियल पिया आहिनि, हिकु कमु कर बाबा तूं ई पंहिंजे हथनि सां खाराए। वाह, संत चवण लॻा वाह, हा तूं बि पको ब्रिजवासी आहे, तूं बि पंहिंजे मालिक ते ई वियो आहे, हा न। हो बि कोई मौक़ो न छॾींदो आहे भाई भक्तनि जे हथ सां खाइण जो ऐं उन्हनि जी सेवा जो, तूं बि उहो ई आहे। हल ठीकु आहे भाई, मां ई तो खाराए। पंहिंजे हथनि सां संतन बाल गोपाल खे खारायो। चओ हरे राम, खूब बढ़िया डटके ॿिन्हिनि खाधो भाई। हाणे संतन छा ॾिठो कि भाई मां त बढ़िया खावां थो, पर हिन जे अखियुनि में आंसू बि आहिनि, अखियूं लाल थी वई आहिनि। संत चवंदा बेटा राजा रोई छो तो, छा थी वियो, कोई ग़लती थी वई, भोजन सुठो न ठहियो आहे, छा थियो भाई? जार जार रोए। अरे छा थियो भाई, कोई ग़लती थी, मां तोखे कुझु ग़लति चई छॾियो त मूंखे माफ़ कजांइ भाई, तूं रोई छो तो? कारण त ॿुधाए, तुंहिंजी अखियूं लाल थी वियूं आहिनि प्यारा, तूं रोई छो तो बेटा, ॿुधाए त सही। तॾहिं आवाज ॾिनी उन्हनि, चयो बाबा भोजन त खाराए, ऐं 12 साल जेकी माला पराई हुई अॼु उहो न पाराईंदे। चओ हरे राम, हा जेकी 12 साल तूं नियम न छॾियो, उहा माला अॼु तूं भुलिजी वहीं छा? उहो बि त रखी अथई थैले में, उहा माला न पाराईंदे? संत चुप थी विया। चई तूं केरु आहे भाई, हा केरु आहे तूं? जेॾी महिल उन एतिरो चयो त भगवान सभु भुलिजी करे उते साक्षात पंहिंजे सहज रूप में प्रकट थी करे उन्हनि खे दर्शन ॾिनो। भगवान चवनि था भाई मां ई त आहियां, हा 12 साल जंहिंजी तूं सेवा कई, 12 साल माला पाराई आहे, रोज अची दर्शन कयो अथई, ऐं मूंखे माफ़ कजां, मूंखे अचण में थोड़ी देरि थी वई। भगवान चवनि था मूंखे माफ़ कजां भाई, पर तुंहिंजे प्रेम जी बलियारी आहे, ई माला मूंखे पाराए, मूंखे माराए। हाणे ॾिसो भगवान साक्षात बीठा आहिनि, भक्त ॾाढो क्रोध था कनि भगवान ते। चवनि था अच्छा हाणे आया आहियो, सुबुह खां राति थी वई, तव्हांखे दया न आई, थोरो बि क्यास न आयो, थोरो बि तरस न आयो मुंहिंजे मथां? एॾो इंतजार करायो तो, हाणे त माला कोन पाराईंदोमांव। चयूं भाई छो? एॾा साल नियम कयो थी, अॼु माला छो न पाराईंदे? अॼु त मां पाण तोखे दर्शन ॾियणो आयो आहियां, साक्षात तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, पोइ तूं माला छो न पाराईंदे? चवनि था न न हाणे वञो भाई, हाणे कोई माला तव्हांखे न पाराईंदुमि। छो? चई मां सम्झी वियुमि। छा सम्झी वई भाई? 12 साल दर्शन कोन ॾिनो, अॼु हिकु ॾींहुं मां तव्हांखे छॾे केवल बरसाने जे तरफ़ वधियो आहियां, हाँ राधा रानी जी तरफ़, उनजे शहर जी तरफ़ केवल वधियो आहियां, त साक्षात अची साम्हूं बीठा आहियो, मूंखे चओ था माला पाराए। हाणे छॾियो तव्हांखे माला कोन पाराईंदुमि, सिधो वञी राधा रानीअ खे माला पाराईंदुमि। हिकु बार उन्हनि जे चरणनि में अगरि मुंहिंजी अर्जी लॻी वई, पोइ त तव्हांखे त पोइतो पोइतो घुमणो पवंदो। ऐं भक्त अॻिते वधी विया। भगवान चवनि था भी भाई भी, थोरो भी त सही। चवनि था न न, अरे मूंखे कुझु चवण त ॾे। चवनि था जेको चवणो अथव हाणे उते अची अदालत में चइजो, हाणे कुझु न ॿुधणो आहे तव्हांजो। तुरंत भक्त डुक पाए विया बरसाने में, राधा रानी जे मंदिर विया। राधा रानी की जीअं ई माला पारायूं त उन्हनि साक्षात राधा रानी जो दर्शन कयो, ऐं उन्हनि इहो ॾिठो कि राधा कृष्ण कोई बि भेद न आहे, उहे ई राधा रानी आहिनि, उहे ई श्री कृष्ण आहिनि, कोई बि भेद न आहे। अहिड़ा उन्हनि दर्शन कया ऐं चयो भैया हाणे तुंहिंजी भक्ति में कुझु रखियल ई न आहे। हा भगवान खे था चवनि प्रभु तुंहिंजी भक्तीअ में कुझु रखियल ई न आहे, मां त राधा रानी जी भक्ति कंदुमि। नालो छा हुयो संत जो? ॿुधायो न भाई, कृष्णदास। चवनि था नालो बि छॾियो, अॼु खां पोइ राधादास। चओ हरे राम। ऐं वाकई कथा में लिखियल आहे संतन नालो ई मटी छॾियो, हटायो भाई कृष्णदास न राधादास। ऐं उन ॾींहं खां पोइ नालो संतन जो राधादास पइजी वियो। हाणे त बसि हिन जी भक्ति करणी आहे, पोइ त तूं अॻितां पोइतां घुमंदे प्रभु। चओ हरे राम।
भगवान ॾाढी कृपा कई, ॾाढी कृपा कई। संतन जा वचन तो भीष्म पितामह जा, तो भगवान उहे वचन भी सत्य कया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण। नेम कोई भी हुजे भाई, बस उनमें जरूरी ॻाल्हि आहे कि असांजी श्रद्धा हुजे, भरोसो हुजे, विश्वास हुजे, प्रेम हुजे भाई। चओ जय श्री कृष्ण। बस जाते प्रेम हूंदो आहे उते भगवान पोइतों पोइतों हलंदा आहिनि भाई। श्री कृष्ण